हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा सिंध वासियो सिंध ग्रीन इनकलाब जे तरफ़ां मियाँ गदा हुसैन जा सलाम अदा मां हिते स्वीडन मां वेही करे पंहिंजी सिंध अमड़ जूं जेके आहिनि से अहंज ऐं ॾुख ॾिसी रहियो आहियां। उन्हनि में ख़ासि तौर ते अॼुकल्ह निमाया तौर ते हूअं त अनेक मसइला आहिनि। तालीम जो मसइलो आहे, सिहत जो मसइलो आहे, सफ़ाईअ जो मसइलो आहे, पर अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो वॾो आज़ार आहे। उन ते मूं अॻु में बि वीडियो हणी, पर जेको आहे सो उन ते अञा ताईं अमल न थी रहियो आहे। त सॼी सिंध में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं रोलू कुता जेके आहिनि से एतिरा थी विया आहिनि जो जेको आहे सो माण्हुनि जो जीअण जंजाल थी विया। ऐं उहो जेको आहे कराचीअ खां वठी कश्मीर ताईं, हैदराबाद, सखर, लाड़काणो, ख़ैरपुर, नवाबशाह, सकरंड, दादू, मीरपुर ख़ासि, मतिलबु जिते किथे कुता उहे जेके आहिनि से जेतिरी पाकिस्तान जी पॉपुलेशन आहे उन ई हिसाब सां कुता बि वधंदा था वञनि। ऐं उन्हनि कुतनि खे को रोकण वारो कोन्हे को। भेण असांजे हिन सॼे असां हिते स्वीडन में था रहूं, हिते किथे बि अहिड़ो को कुतो नज़र तव्हांखे नज़र न ईंदो। इहे साफ़ु सुथिरो लॻो पियो आहे। ॾिसो केतिरो सफ़ाई आहे, केतिरी या त ईमानदारी आहे हिननि जी। त मां तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेको आहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे पंहिंजे शहर, पंहिंजे पंहिंजे ॻोठ में जेको आहे छो नथा तव्हां उथो कमेटी ठाहे हिकिड़ो जेको आहे हिननि खे ख़तमु करण जी कोशिशि कयो। ऐं उन्हनि खे जेको आहे बाक़ी हुकूमत जे आसिरे ते त तव्हां कुझु बि न करे सघंदव, छो जो हुकूमत त इहो ज़हर बि नथी वठी सघे। उनजो बि टेंडर था कनि ऐं उहो टेंडर में चवनि था जेको ज़हर थो अचे उहो ज़हर बि जेको आहे असली न आहे। जिते ज़हर असली न मिले त पोइ उन हुकूमत मां तव्हां छा था जेको आहे सो करे सघो। जेको आहे उन मां तव्हां जेको आहे सो कहिड़ी उमेदु था रखियो। तंहिंजे करे तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में सफ़ाईअ जो ख़्यालु रखो ऐं कुतनि खे जेको आहे सो मारण जे लाइ, कुतनि खे ख़तमु करण जे लाइ उन्हनि जी कोशिशि वठो। त जीअं जेको आहे सो कंहिं मुफ़्ती कराम खां कंहिंखां जेको आहे हिन जे बारे में का फ़तवा वठी करे त भई हीअ असांखे नुक़सानकार शइ आहे, इनखे कीअं मारणु ॾोह आहे या न, त पोइ जेको आहे सो हुनखे ख़तमु कयो। त तव्हांजो हर माण्हूअ ते वॾो अहसान थींदो ऐं पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। बाक़ी इहे रुॻो सिंध मुंहिंजी अमड़, सिंध मुंहिंजी अमड़ रुॻो ॻाए वॼाए ऐं उनखे जेको आहे सो भेटा ॾियणु, के दरिया ते था वञनि, के टोपियूं अजरक पाइनि था, पाइणु सही ॻाल्हि आहे, पर उन सां गॾु तव्हां जेको आहे को फ़र्ज़ु त पूरो कयो न, कोई कोन थो करे। तंहिंजे करे तव्हांखे गुज़ारिश आहे त ख़ुदारा इन जे तरफ़ ध्यानु वठो। अलाह हाफ़िज़। उमेद त हीअ वीडियो वायरल कंदा, इनखे सब्सक्राइब बि कंदा त जीअं माण्हुनि खे पैगाम पहुचे ऐं उन्हनि में सुजाॻी पैदा थिए। अल्लाह वाई GSN सदा जिए, पाकिस्तान ज़िंदाबाद।